रूंडो रेस चाकर खान वटि भलो संकड़ी दादी पटन जी काबू में दुकान सभाई जो अॼु राति पंहिंजे भाउ खे बचाए न सघियसि वो या ज़िंदगी पंहिंजे भाउ सां मिली कोन सघंदी। ॾिसां थी त अॼुकल्ह चाकर खान सां वॾा नखरा वधी विया आहिनि तुंहिंजा। हा छो सड़ी थी सड़े मुंहिंजी जुती। मुंह में का खुशी त कान थी लॻई, बाक़ी अंदर में सड़ी सड़ी कोयलो थी वई आहीं। ये कोई कातिल पंहिंजे हथनि सां के जो कोई मौत का पोए मुझे भाव वलू सा जरूर मिल जाए ऐं उनके यो जरूर बुधाए जाए तो तुझे कफन मेरे थल का पहिरीं तुझे भाव कातल के अंजाम तक पहुंचायो। अस्सलाम वालेकुम दोस्तों, छा पंहिंजा वेरी में कासिम के जेको आहे साकर खान मारा छॾींदो सिक्को जे हितां दोस्तों। त सॼी अपडेट तव्हांखे ॾियूं था हिन वीडियो जे अंदरि, पर इन खां पहिरीं असांजे चैनल ते न्यू आहे त सब्सक्राइब करे हाल ते क्लिक कयो दोस्तों। त हलूं था पंहिंजी अपडेट जे तरफ़, तव्हांखे इंतज़ारु कोन था करायूं। जी दोस्तों, तव्हांखे नेक्स्ट एपिसोड में ॾिसण लाइ मिलंदो त रूंडो जेको आहे त चालबाज़ आहे दोस्तों, ऐं भले साईं ते हथु रखी जेको आहे त कसम खणी वेंदो ऐं जेको आहे त पाण खे साफ़ु करे वेंदो दोस्तों। ऐं चाकर खान जेको आहे त भले साईं खे ॾिसंदे जेको आहे त इहो फ़ैसिलो जेको आहे इहो हुकुम जारी कंदो त जीअं त वलूअ खे जेको आहे त कासिम मारियो आहे, हाणे जेको आहे त सिकूअ खे हथ में हथियार ॾिनो वञे ऐं सिकू जेको आहे त हिन ई ओताक में हिते जो हिते थॾे ते जेको आहे त कासिम खे जेको आहे त पंहिंजी गोली हणी जेको आहे त ख़तमु कयो वञे दोस्तों। ऐं मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जेको आहे त चाकर खान जो को बि ग़लति फ़ैसिलो न कंदो दोस्तों, पर भले साईं खे ॾिसंदे करे त हू माना हक़ ऐं सच जी राह ते वठंदो, पर जेको आहे त रूंडो आहे त उहो चाल खेॾी वेंदो ऐं जेको आहे त भले साईं ते पूरो कसम खणंदो दोस्तों। ऐं जाबिर खान जे साम्हूं ई सिकू जेको आहे त कासिम ते हथियार जो वार कंदो दोस्तों। ऐं मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त इहे नेक्स्ट एपिसोड ज़बरदस्त एपिसोड थियण वारो आहे दोस्तों। ऐं कासिम जो किस्सो तमामु थियण खां पोइ दोस्तों जेको आहे त सिकू ऐं जाबिर जी जेको आहे त दुश्मनी उरूज ते अची वेंदी दोस्तों, ऐं जेको आहे त हू पंहिंजो पाण में ई अटकी पवंदा दोस्तों। ऐं चाकर खान बि जेको आहे त महफ़ूज़ न वेंदो ऐं जाबिर खान जेको आहे त चाकर खान खे बि नुक़सानु पहुचाइण जी कोशिशि भरपूर कंदो दोस्तों। ऐं मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जीअं हसीना बेगम जी हवेली में जाबिर जी घरवारी बार बार चकर लॻाए थी, ऐं जेका चाकर खान जी घरवारी सोरठ आहे दोस्तों, उहा संदसि जेको आहे त जाबिर जी घरवारी सां मिलणु चाहे थी, पर हसीना बेगम नथी मिलणु ॾिए उनखे, ऐं उनखे जेको आहे त हवेली मां जेको आहे त धिका ॾेई कढाए थी छॾे दोस्तों। तंहिं ते जेको आहे त सोरठ जेको हसीना बेगम खे चयो त वाक़ई जेको आहे तूं जेको हिनखे तड़े कढी अथऊं त हिन माई जे अंदरि जेको आहे त तुंहिंजा राज़ आहिनि, या का अहिड़ी ॻाल्हि आहे तंहिंजे करे तूं हिनखे जेको आहे त तड़े कढी थी। तंहिं ते हसीना बेगम चवंदी तूं कुझु बि सम्झी, पर मां हिन माईअ खे जेको आहे त हिते रहणु कोन ॾींदसि दोस्तों। उमेद आहे त हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आई हूंदी। वीडियो पसंदि अचे त लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा। वरी मिलंदासीं कंहिं न्यू वीडियो जी अपडेट सां गॾु। ख़ुदा हाफ़िज़ दोस्तों।